आसानीअ जे लाइ ऐं हर कम में कामयाबीअ जे लाइ। सूरह हदीद आयत नंबर 1 खां वठी 6 ताईं। व इलल्लाहि तुरजउल उमूर। 3 दफ़ा इन लाइन ते तकरार कंदा ऐं पोइ सॼी आयतुनि खे मुकमल कंदा। नंबर 3 हुसूल औलाद जे लाइ ऐं कंसीव औलाद लाइ। सूरह हशर आयत नंबर 24। 110 दफ़ा पाणीअ ते दम करियो ऐं पोइ रोज़ाना पढ़ंदा रहो ऐं 40 ॾींहंनि ताईं ईअं जारी रखंदा त इंशाअल्लाह दुआ क़बूल थींदी। नंबर 4 बदख़ुआनि खां बचण लाइ, दुश्मननि खां बचाव जे लाइ, सिहत जे लाइ, जादूअ खां बचाव लाइ, रिज़्क़ जे लाइ। सूरह हुमज़ 9 दफ़ा विर्द कंदा। अव्वल